बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम आया ऐसा नया हमारी सी रहा आयो सोजरो न्यूज़ रिपोर्टर अली दोस्त गडानी जी रिपोर्ट मूजिब ताल के मीरपुर माथेलो ऐं ताल के खानगढ़ शरीफ जा स्कूल तबाही ऐं बर्बादी के किनारे पहुतल। स्कूलन में पढ़ाई का वठी बिल्डिंगों, फर्नीचर ऐं ॿियूं सहूलतूं आणण लाइ तालीम मुकम्मल तबाह। तालीम खाते में करप्शन सरेआम थियण करे असांजे मुस्तक़बिल जा मेमार ॿारड़ा जाहिल थियण लगा। स्कूल में उस्ताद सिर्फ़ हाज़िरी भरे हलिया वेंदा आहिनि। इन साल त ताल के मीरपुर माथेले जे स्कूलन में सिंधी दर्जे जा किताब बि कोन मुहैया कया विया आहिनि। ख़ासि करे ताल के मीरपुर माथेलो जी यूसी सोनो पिताफ़ी जा स्कूल बग़ैर किताबनि जे हली रहिया आहिनि, जंहिंमें स्कूल ॻोठ नाड़ी गडानी, खुदा बख्श गडानी, गुलाम मुस्तफ़ा गडानी, गुलाम मोहम्मद गडानी, राणो गडानी, गाजी गडानी, पठान खान गबोल, मीर पिताफ़ी, नबी बख्श पिताफ़ी, कमू गडानी ऐं अहिड़ा सवें मुतासिर स्कूल आहिनि जेके तबाही जे किनारे पहुतल आहिनि। ॻोठनि जे माण्हुनि तालीम जे वज़ीर सरदार शाह, सेक्रेटरी अकबर लिगारी ऐं DO अहमदुद्दीन मीरानी खां मुतालबो कयो आहे खुदारा असांजे बचनि खे जाहिल न कयो ऐं सुठा उस्ताद मुक़ररु करे बिल्डिंग ऐं फर्नीचर मुहैया कयो वञे, जीअं हितां जे तालीम में सुधारो अची सघे।